कंप्यूटर नॉलेज इन सिंधी मां आहियां तव्हांजो होस्ट अताउल्ला। दोस्तों, जंहिं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहो चैनल खे सब्सक्राइब करे वठे। हेठां सब्सक्राइब जो बटण ज़ाहिर थी रहियो आहे, इन बटन ते क्लिक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। पाण अॼोके वीडियो में वाटरमार्क जो इस्तेमालु कंदासीं। वाटरमार्क कीअं इंसर्ट कजे, असां अॼु वाटरमार्क इंसर्ट करे सघंदासीं। माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि डिज़ाइन मेन्यू जे अंदरि ही वाटरमार्क जो ऑप्शन आहे। जॾहिं ते असां क्लिक कंदासीं त हीअ असांखे मुख़्तलिफ़ वाटरमार्क जा लिखियल तरीक़ा ॾेखारे रहियो आहे। जेकॾहिं असां हिन ते क्लिक कंदासीं डू नॉट कॉपी त हीउ वाटरमार्क इंसर्ट थींदो। पर जेकॾहिं असां हिन खे पंहिंजी का शइ लिखी करे वाटरमार्क इस्तेमालु करणु चाहियूं त असां कस्टमाइज़ ते क्लिक कंदासीं। हुन खां पोइ नई विंडो खुली ईंदी। जेकर असां पिक्चर काई वाटरमार्क में रखणु चाहियूं त पिक्चर वाटरमार्क में रखी सघिजे थी। पर जेकर असां कोई टेक्स्ट रखणु चाहियूं त टेक्स्ट वाटरमार्क ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ हिते असां पंहिंजो टेक्स्ट लिखंदासीं। मिसाल तौर ते मां लिखां थो कंप्यूटर नॉलेज इन सिंधी। ठीकु आहे। उन खां पोइ हुनजो फ़ॉन्ट स्टाइल बि असां चेंज करे सघूं था। उन खां पोइ साइज़ बि असां ऑटो रखी सघूं था या घटि वधि करे सघूं था। उन खां पोइ हुन कलर बि असां चेंज करे सघूं था। असां कोई बि कलर हिन वाटरमार्क जो रखी सघूं था, जेको कलर रखणु चाहियूं असां। इन खां पोइ असां हिनखे डायगोनल या हॉरिजेंटल शेप में लेआउट जेको आहे चेंज बि करे सघूं था। ऐं हिन ते चेंज कंदासीं त हॉरिजेंटल थींदो ऐं हिन ते कंदासीं त डायगोनल थी वेंदो। उन खां पोइ अप्लाई कंदासीं त असांजो वाटरमार्क अप्लाई थी वेंदो। ॾिसो दोस्तों, हीअ हेठां असांजो वाटरमार्क नज़र अची रहियो आहे, कंप्यूटर नॉलेज इन सिंधी। जेकर हिनखे असां हॉरिजेंटल करे अप्लाई कयूं था त हीअ हॉरिजेंटल में अची वियो। दोस्तों, अॼोके वीडियो जे अंदरि तव्हां वाटरमार्क इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखियो। उमेदु आहे तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। त ॾिसंदा रहो असांजो चैनल कंप्यूटर नॉलेज इन सिंधी ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब